सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख सिंधी अवां दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुख़ातिबु आहियां। अवां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। पाण सिंध जी सियासी तारीख़ समेत बिरादरियुनि ज़ातियुनि मागनि मकाननि ते ॻाल्हाईंदा रहिया आहियूं। सिंध जी सक़ाफ़त ते पाण कोशिशि कई आहे त उनखे दुनिया जे आॾो निर्वार कयूं, उजागर कयूं। इन सां गॾोगॾु अहम शख़्सियतूं जेके मुख़्तलिफ़ शोबनि सां वाबस्ता आहिनि ऐं मुख़्तलिफ़ शोबनि में हुननि जो अहम किरदारु रहियो आहे, कंट्रीब्यूशन रही आहे, उन्हनि खे दुनिया जे अॻियां मुतारिफ़ करायूं। अॼु हिकिड़ो इंतिहाई दिलचस्प किरदारु आहे, दिलचस्प ऐं मशहूरु किरदारु। सिंध जा माण्हू ऐं पंजाब जा माण्हू उनखे बहरहाल उन किरदार खे ज़रूरु सुञाणंदा आहिनि ऐं मुहबत जे हवाले सां, इश्क जे हवाले सां लाज़वाल किरदारु, माना अॼु बि उन इश्क खे माण्हू यादि कंदा आहिनि। उहा आहे बाली। असां मिसाल बि ॾींदा आहिनि, तूं का बाली आहीं जो तो ते बादशाहज़ादो, शहज़ादो आशिक़ी। इहा बाली हुई केरु? ॾाढी मशहूरु हुई। मिसाल ॾिना वेंदा हुआ उन जा, उन जूं उन सां ॻाल्हियूं मनसूख़ कयूं वेंदियूं, मुहबत जूं। हाणे बाली असुल में जेका हुई सा लाहौर जी ॻाइणी ऐं लाहौर जे बि हिकु मख़सूस इलाइक़ो जंहिंखे हीरा मंडी सॾिबो आहे, उन हीरा मंडीअ जी मशहूरु ॻाइणी हुई। ऐं ही ख़ासि करे भला ख़ूबसूरत हुई, तमामु घणी ख़ूबसूरत हुई। अदाऊं मास हीरा मंडीअ जी जॾहिं थी वरी ॻाइणी बि हुजे त उन जा उथणु वेहणु ॻाल्हाइणु मुरकणु माण्हुनि खे मोहे विझंदो। ऐं वरी ख़ासि करे हीअ वॾनि माण्हुनि अमीरनि जे महफ़िलुनि में वेंदी हुई, उन्हनि जी महफ़िलुनि खे सजाईंदी। हुकमरान अमीर ॾोकड़ पैसे वारा, ग़रीबनि सां हुनजी लॻंदी कान हुई, छो जो ग़रीब त हुनजो रुॻो दीदार लाइ सिकंदा। हाणे ही जेका बाली हूंदी हुई लाहौर जे हीरा मंडीअ जी मशहूरु ॻाइणी, उनजो असुलु नालो हो इक़बाल बेगम। पर पोइ बाली एॾो मशहूरु थियो, इक़बाल बेगम माण्हुनि खां विसरी वई। संदसि हुस्न जी हाक पंजाब सिंध यानी बरे सगीर में हुन जे हुस्न जी हाक हुई। चवंदा हुस्न त बाली, बाली त हुस्न। हाणे असां वटि उन दौर में मीरनि जी हुकूमत हुई, टालपुरनि जी हुकूमत हुई। पोइ हुन में असांजो खैरपुर जो मीर अली नवाज़ आशिक़ी पियो हुन ते, बालीअ ते। मीर अली नवाज़ नाज़ आशिक़ी पियो बालीअ ते, इश्क बि अहिड़ो कयईं जंहिंजा मिसाल दुनिया ताईं अॼु बि ॾिना था वञनि। माण्हू चवंदा आहिनि त इश्क अहिड़ो कजे जहिड़ो मीर अली नवाज़ बालीअ सां कयो। बाली बेगम मीर अली नवाज़ खे पंहिंजे इश्क में अहिड़ो त क़ाबू खणी कयो, जॾहिं हूअ लाहौर हली वेंदी हिते महफ़िल करे, त मीर साहब जेको हूंदो हो उन जे विछोड़े में चरियो थी पवंदो, बेहाल थी वेंदो। गज़ल ऐं काफ़ियूं वेही लिखंदो, शाइर बणिजी वियो। मुहबत शाइर पहिरियां हुयो या हिन ई शाइर बणायो। बहरहाल शाइरी ऐं मीर अली नवाज़ जी सुञाणप बालीअ सां, संदसि शाइरी जी सुञाणप बालीअ सां। हू हुन जे विछोड़े ते काफ़ियूं लिखंदो। पोइ चवंदा आहिनि त महबूब विछड़ी वेंदो आहे त पोइ माण्हू घणा शाइर थी पवंदा आहिनि। सो ही बि
मीर साहब जो हो बालीअ जे विछोड़े में जॾहिं वो लाहौर हली हुई थी त उन जे विछोड़े में काफ़ियूं गज़ल लिखंदो हो। हाणे बालीअ सां मीर साहब जेको आहे 1923-24 धारे शादी कई। शादीअ खां अॻु मीर साहब खे ॾाढा माना हिकिड़ा मुख़्तलिफ़ सख़्तु मरहलनि मां गुज़रणो पियो। सभु हुन खां नाराज़ थी विया त तूं हिकिड़ी ॻाइणी साहब हीरा वंडे जी ॻाइणी हुन सां इश्क थो करे, वरी तूं शादी कंदे, तूं मीर मोतबर माण्हू, पर इश्क न पुछे ज़ात, इश्क न पुछे ज़ात। मीर साहब वॾा कशाला कढिया। वॾी चौचवा खां पोइ बालीअ जा भाइर हूंदा हुआ बबू ख़ान ऐं फिरोज़ ख़ान, उन्हनि खे राज़ी कयईं त बालीअ जी मूंसां शादी करायो। शादीअ में ॿुधायो थो वञे त मीर साहब दिलि खोले ख़र्च कयो, ख़ज़ाना खोले छॾियईं। शादी करजो। खैरपुर रियासत जा उहे हुक्मरान हुया अंग्रेज़नि जे दौर में। महिमाननि लाइ कैंपूं लॻी वयूं, गर्मीअ जो ज़मानो हुयो, शरबत थाधलो सभु मतिलबु बर में बाज़ारूं चवंदा न लॻी वञे, ईअं थियो मीर जी बालीअ लाइ शादी। कखायूं लांडियूं ठाहियूं वयूं, जिते पाणी छिणकारियो वियो त जीअं थधियूं रहनि। खैरपुर जे रेलवे स्टेशन खां उन जे रेलवे स्टेशन जेको फाटक हो उन खां शहर ताईं यकियूं मैदान में लांडियूं ऐं कैंपूं लॻायूं हुयूं। मीर अली नवाज़ खान जी रहाइश ऐं शादीअ जी तक़रीब लाइ ख़ासि लांडियूं बि उन ई मैदान में ठाहियूं हुयूं। लाहौर, अमृतसर, दिल्ली ऐं मुंबई मां 80 खनि ॻाइणियूं ॻाइणा फनकार घुराया विया, जिन जी रहाइश लाइ हाई स्कूल ऐं बोर्डिंग हाउस जूं बिल्डिंगूं ख़ाली करायूं वयूं। बोर्डिंग हाउस जी कुंड कुर्छ मां तबले जी थाप ऐं सारंगी जी रूर ॿुधण में थे आई। नाच गाना, आतिशबाज़ी, मुशारा, कसीदा ख़वानी, वॾियूं वॾियूं दावतूं, वॾा माण्हू, ऑफिसर। उहे चवंदा आहिनि त ॿकरियूं पयूं कुसजा। मतिलबु त हुन इन शादीअ लाइ वॾा इंतज़ाम कया। मुख़्तियार बेगम जेका अमृतसरी हुई, उन शादीअ जे मौक़े ते ख़ासि ठुमरी ॻाई। मैं तुसी नहीं बोलूं री, माना इहा ठुमरी हुअसि, उन ते ॻाई। केतिरा ॾींहं शादीअ जूं तक़रीबूं हलंदियूं रहियूं। उन में राग रंग जूं महफ़िलूं, माना शाही ख़ज़ानो, खैरपुर रियासत जो शाही ख़ज़ानो बेदर्दी सां लुटायो। हिकिड़ी ॿी रवायत हिन बाबति आहे त मीर अली नवाज़ वली थियण खां पोइ ॿाहिरि विलायत घुमण वियो ऐं विलायत खां जॾहिं वापसि आयो त संदसि वालिद जेको हो मीर इमाम बश्त संदसि शादीअ जूं तयारियूं शुरू कयूं। पहिरियों हिन जो जेको आहे सो ख़ानदान मां रिश्तो तय कयो मीर अली नवाज़ जो, माना पंहिंजी टालपुर घराणे मां हिन जी शादी कराइण लाइ रिश्तो तय थियो। शादीअ वारे ॾींहुं चवनि था त हुन मीर साहब सभिनी खे, सॼे इलाइक़े जे माण्हुनि खे रोके छॾियो, को घर में चुल्ह न ॿारे, सभिनी लाइ शाही खाधो हूंदो, संदन घरनि ते पहुचंदो, अची पाण खाई वञनि, खणी वञनि। हाणे इन ॿुधाइनि था त इन रिश्तो जेको तय थियो, पंहिंजे हिन मीर इमाम बश्त पंहिंजे पुट जो रिश्तो जेको तय कयो ख़ानदान मां, उन लाइ जेका महफ़िल थी उन में हीअ बाली आई। माना त इहा ॻाइणी जेका इन तक़रीब में आई, पर हू एॾी माना ठठ ठांगर सां हुई जो माण्हुनि हुनखे ॻाइणी न पिए सम्झो। इहा ॻाइणी जॾहिं स्टेज ते आई तॾहिं शाही ख़ानदान जे फ़र्द मीर अली नवाज़ जूं अखियूं उन ते अटकी पयूं। एॾो हसीन ख़ूबसूरत औरत ॾिसी हू जेको आहे होश हुनजा, चवंदा सिंधी में चवंदा होश खता थी विया महाराज। तॾहिं शाही ख़ानदान जे फ़र्द मीर अली नवाज़ जूं जॾहिं हुन जे तां अखियूं न पियूं हटनि ऐं ॻाइण वॼाइण जे महफ़िल वक़्तु जॾहिं निकाह जो वक़्तु वेझो आयो त मीर अली नवाज़ ख़ान पंहिंजे पीउ जे हथ ते हथु रखी खेसि चयो त बाबा आउं शादी कंदुसि त हिन ॻाइणीअ सां कंदुसि। हाणे हिकिड़ी पंहिंजे ख़ानदानी औरत सां रिथियल हुई शादी,
उन टाइम ते मीर साहब थो चवे त मां छा थी हिन ॻाइणे सां कंदुसि जेका नचे पई। हाणे मीर इमाम बख्श ॾाढो परेशान थी वियो, हिकदमि हुन ॾाप खां कमु वरितो, पंहिंजी शाल ॻाइणी जे माउ ॾांहुं उछलाए हुकुम कयई त हिन खे हरम सराय में वठी वञो, न बस पंहिंजे पुट सूदो अंदरि अची खांसि वाइदो वरिताई त ठीकु आहे, तूं पहिरीं भली हिन सां निकाह कर, पंहिंजे पुट खां त वाइदो वठे त तूं भली पहिरियां हिन ॻाइणीअ सां निकाह कर, पर तोखे तय थियल ख़ानदानी छोकिरीअ सां निकाह करणो पवंदो। मीर अली नवाज़ हिन ते राज़ी थी वियो। निकाह बैदि मीर इमाम बख्श पंहिंजी नुंहुं खे हर रॉयल हाइन्स जो ख़िताब था कनि। अहिड़ी तरह बाली हिकु ॻाइणीअ मां मलका इक़बाल बेगम बणिजी वई बादशाह सां। मीर अली नवाज़ हुन जा कहिड़ा नखरा खयां, हुन लाइ छा छा कई, कहिड़ा जेका महिलातूं जोड़ाई, उहा त अलॻि वॾो किसो आहे। पर मीर अली नवाज़ 1935 में लाॾाणो करे, जंहिंखां पोइ संदसि जेको मढ़ हुयो करबला मौला में दफ़न कयो। संदसि वफ़ात खां पोइ बाली बि जॾहिं लाॾाणो करे वई त उनजो मढ़ बि करबला मौला में मीर अली नवाज़ जे भर में दफ़न कयो। हुनजी उहा जेका हिसा उन्हनि खे वसियत करे वई त मुंहिंजो मढ़ जेको आहे मुंहिंजे महबूब जे भरिसां, ॿई हिक ॿिए लाइ वसियत करे आहे। जेकर जेको पहिरियां वफ़ात कंदो हुनजो मढ़ हुनजे भर में थींदो, ऐं मढ़ करबला मौला में दफ़नाया वेंदा। त मीर अली नवाज़ नाज़ जो बालीअ सां इश्क ऐं मोहबत जेको सो मौत खां पोइ जारी रहियो। अॼु बि हू हिक ॿिए जे भर में सुतल आहिनि। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾींदा।